आबे मिसल महबूब हको खल्की खुदा जिहले खलक खादिम सदन जिन्नू बुखारी शरीफ तो पढ़ाया हदीस जो वडो किताब मां उन जो दर्स दींदो आया चार सोचे पेश के नबी जो भी पढ़ाते हैं बुखारी उनको बुखारी नहीं आता बुखार आता है वल मुरसलात उर्फा वल आसिफात अस्फा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान करीम जी इन आयतों में वस्फ बयान कयूं। अल्लाह फरमाए तो कसम थो खणा मां लागी तिन मोकलिया जमातुन जो हाने लागी तू मोकलियल जमातुन के जुमा है एकड़ा कुरान करीम जा मुफस्सिर दा फरमाए इल्मा मुराद जो जमातू है जेके लागी तो मदीने जे मीर जे दरबार में इंदा है मुख्तलिफ ड्यूटियों के अदा करने जेला मुख्तलिफ जिम्मेदारियों के निभाने जेला मुख्तलिफ फराइज सरंजाम जन जेला ड्यूटियों उन्हनि जे मथा अल्लाह ताला जे महबूब करीम जा गुलाम हो ए मलाइका मदीने जे मीर जे दरबार में बहियो खरीदार के मलाइका अल्लाह जे हबीब करीम ते सलात व सलाम जे पढ़ने जेला इंदा सुभान अल्लाह। अब लाउडा रिपीट बंद करी आवाज भली दे से रिपीट न जी बंद करता आवाज जमात के साफ जी। अल्लाह ताला फरमायो कसम थो खणा मलाइकन जे लागी तिल मोकलियल जमात ए ओए मलाइकन जेके मुख्तलिफ ड्यूटिन जे ला मदीने जे मीर जे दरबार में इंदा के इंदा वही खड़ी अल्लाह जो पैगाम खड़ी के वरी मलाइक इंदर नबी करीम ते सलात पढ़न जेला अल्लाह ताला तोखे मुखे भी सलात नसीब करे आमीन त चो बड़े आवाज से जो आमीन। नबी करीम फरमाइंदा मन सल्ला अलैहि वाहिदतन सल्लल्लाहु अलैहि अशरा जेको मोहम्मद मुस्तफा ते एकड़ो बेरो सलात पढ़ंदो अल्लाह ताला उनते 10 बेरा पंहिंजो रहमत मोकिलींदो। दुरूद शरीफ जो किताब दलाइलुल खैरात हजरत पीर सही वारन जी जमात में भी बड़ा बड़ा बुजुर्ग मुफ्तियान आलिम दलाइलुल खैरात जा आमिल रहा। इन दलाइलुल खैरात जो मुसन्निफा हजरत मोहम्मद बिन सुलेमान वडो आलम वडो मुफ्ती वडो पीर एकड़े दफे पंहिंजे शागिर्दनि सां गॾिजी सफर में निकतो सफर में वींदे असर जी नमाज जो या के नमाज जो टाइम थी वियो शागिर्दनि खे फरमायो बाबा जंगल में आयूं पानी गोलियो शागिर्द पानी गोलींदा एक खूह जे मथा आया अची अर्ज कयो क़िबला खूह में पानी त आहे पर खूह में दिलो बि कोन्हे रस्सी बि कान्हे कीअं खूह मां पानी कढूं अल्लाह वारे फरमायो बाबा इन खूह जे फल में जेको घर ठहियल उन घर जे छत जे मथा हिकड़ी 7 सालनि जी नंढी न्याणी चढ़ियो बीठी आहे खुदा जे कामिल वलीअ जे मथा उन जे शागिर्दनि जे मथा उन न्याणीअ जी नज़र पई उहा न्याणी पई पुछे ओ अल्लाह वारा ओ अल्लामा ओ मौलाना ओ पीर साहब ओ सोनी सूरत जा मालिक ॿुधा त सही तूं केरु आहीं जो तुंहिंजे चेहरे मां त मुहम्मदी अनवार पिया निकिरनि जो सुभान अल्लाह चवण ते दिल थी चवे ॿुधा त सही तूं केरु आहीं पाण फरमाईंदा मुंहिंजो नालो मोहम्मद बिन सुलेमान आहे हा चाचा तहीं त मिस्र में ॾाढा मशहूर आहियो अमा जो त वॾो नालो आहे अमा वॾा आलिम आहियो वॾा पीर आहियो वॾा मौलवी आहियो अॼु हिते कीअं ग़रीबनि जे कंधे मेहरबानी फरमाई
बैठा साहिब मैं ब्यामा नमाज जो टेम थी हुआ रस्ते में वींदे वींदे नमाज पढ़ जो इरादो थी पिया नमाज पढ़नी वाहे वुजू करने जेला कुआ जे मथा आया हूँ पर अवा जे घर जे भरवारे कुआ में दिलो बनाए रस्सी बनाए किया पानी कढ़ा वा नली 7 सालन जी न्याणी पे चवे ओ मौलाना ओ आलम साहब ओ मुफ्ती साहब ओ पीर साहब ओ वली कामिल है दो जो वडो नालो तोखे त कुआ में पानी कढण बिला नथो अचे बुजुर्ग न्याणी के पियो अम्मा कुआ मां किया पानी कढा दिलो हुजे त कढाल रस्सी हुजे त कढाल वा न्याणी पे चवे चाचा हेडे निहार कुआ मां पानी ही कढबो आ ओ अल्लाह वारन जा गुलाम हो पीर से रोजे वारन सा मोहब्बत रखण वारो दीवानो ओले 70 साल जी नगड़ी न्याणी ओले कोठे ते चढ़ी पंहिंजे वात जे पाणी खे कुआ जे अंदर उछलायो बुजुर्ग पियो चे खुदा जो कसम मां हैरान आहियां अले थक पानी में पेरिया पोतिया अले कुआ जो पानी पेरिया थोड़े आत करे बाहर पियो निकरे वुजू जी तरफ तवज्जो हटी वियो बाहू बदी पियो जवान न्याणी सच्ची बुधा जा यो तोखे कमाल कीअं मिलियो यो मर्तबो कीअं मिली या करामत कीअं मिली या अज़मत कीअं मिली ये चाचा मुझी करामत ना है बरकत सलात अलम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे मुझे मदीने जे मीर जे सलात जी बरकत आए उथन देव सलात पढ़ंदी आया वे देव सलात पढ़ंदी आया ॿियूं ॿियूं नेड़ियूं रात कंदियूं मां रात कान कंदी हा रात ॾींहं मदीने जे मीर ते सलात पढ़ंदी आया अब ही न्याणियां ही न्याणियां जेका 7 सालन जी कोठे जे मथा चढ़ी पंहिंजे बाप जे थुक खे कुआ में थी उछले कुआ जो पानी बोरियात करे बाहर थो निकिरे या अॼोके दौर जूं ओए छोरियूं जेके इस्लामाबाद जे चौकनि ते बीही चवनि त बाबा असांजो जिस्म असांजी मर्ज़ी आहे असीं चढ़ी पयूं असांजो जिस्म असीं उघाड़ियूं थियूं घुमूं असांजो जिस्म पर के वरी खातून जन्नत सां महबत रखण वारियूं पियूं चवनि त न जिस्म रब ॾिनो आहे ऐं मर्ज़ी रब जे ज़ात जी हलंदी ॿिए कंहिंजी न हलंदी हे बि न्याणियूं आहिनि साईं पंहिंजी न्याणीअ खे अम्मा खातून जन्नत जी ज़िंदगी ॿुधा दिल खोले वेह दिलारा महफिल में ऐ मोचारा खातून जन्नत साईं जो बुध शान प्यारा ही बयान प्यारा आखिर ताईं हथ खणो तरफ राज़ी थी पवंदो दिल खोले वेह दिलारा महफिल में ऐ मोचारा खातून जन्नत साईं जो बुध शान प्यारा ही बयान प्यारा जी आमद वेले खिदमत में आयूं नमक जुमायूं वेल फौर लगी खिदमत दे ले जन्नत जूं आयो जाग जा ये अज़मत के दी आहे ये रफ़त के दी आहे इत हर के जो आगे अकुल हैरान प्यारा ही बयान प्यारा इदरीस संतुल तारीफ कबी जैसी तई जिंदगी आगे इन साईं जी सारा करण मुझे ले बंदगी आहे ये केडी सादत आहे जे जी बेरादत आहे और ये के मिलंदो इन दरता ऐज़ाल प्यारा ही बयान प्यारा असां मोलन करड़ियूं था कढायो तव्हां बि त कुझु रड़ियूं कयो न वो असांजो मौलाना ख़तीब हूंदो साईं चयो त चवंदो बाबा
माण्हू जन तकरीर करण सुलिया पर पेरन खां बची करे मथे जे बारन ते जोर थो लगी ओथा वजी माण्हू मनी दवाजी सुभान अल्लाह माशाअल्लाह मौली जी तकरीर लगी अल्लाह हयाती दे बचो सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमात बन मुरसलात उखफर कसम थो खणा मां मलाइकन जी लागी तिन मोकलियन जमात के सरकार जी खिदमत में सलात पढ़न आवाज़ के मलाइक सरकार जी खिदमत में सलात पढ़न चन उन्हनि जो एतिरो शान ऐं मक़ाम जो अल्लाह उन्हनि जा क़िस्म पियो क़ुरान में खणी के अहिड़ा मलाइक जिन खे पूरी वक़्त में जेका उन्हनि जी ख़िलक़त आहे जॾहिं खां उहे ख़िलकिया विया तॾहिं खां वठी हिकिड़ो दफ़ो नसीब थियनि सलात पढ़नि सरकार जे साम्हूं अची करी मुझे महबूब जा गुलामो मां तव्हां खां थो पुछां अर्ज़ करे त जेके मलाइक सलात पढ़ण अचनि उन्हनि जो एतिरो शान आहे जो रब करीम उन्हनि जा कसम पियो खणे अबा कसम अल्लाह उन्हनि जो खणंदो आहे जेका शइ अज़मत वारी हुजे जेका मक़ाम वारी हुजे जेका मर्तबे वारी हुजे जेका शान वारी हुजे हाणे जेके मलाइक नबी करीम जे दरबार में सलात पढ़ण अचनि ऐं कॾहिं कॾहिं उन्हनि खे सलात पढ़ण नसीब थिए अगर उन्हनि जो एतिरो शान ऐं मक़ाम आहे जो त सची ॿुधाइजा जेको अबू बकर ऐं उमर हर वक़्तु मोहम्मद सां गॾु सुता पिया आहिनि उन्हनि अबू बकर ऐं उमर जो बि शान हूंदो या न हूंदो हबीबन जे सहाबन जो सदा शान वणंदो सुभान अल्लाह उस्तादुल उलमा साईं मुफ्ती नूर नबी जी हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी मूंखे वणी साईं फरमायो बाबा अलबेत हिकिड़ी अख सां जी अलबेत हिकिड़ी अख सां जी नबी करीम जा सहाबा असा जी नबी करीम जी बच्चन जी तहजीब असा कयूं ते नबी करीम जे सहाबन जा बोला हबीबन जे भला जे सॼी तकरीर विसरी वञे वन ही शेर पढ़ंदा वञो हबीबन जे सहाबन जो सदा ईशान वणंदो दया जो शान जाग सुनी तन जो करे मुखे सो बयान वणंदो इसी साबन छा कयो कया जन घोर महबूबन मथा घर मां लसर बचड़ा खुदा के तन संदोस रमाल ऐसा मान वणंदो जो अज़मत इदरीस गाइण खां गरियूं आहे मल्हायो जन सोभा मैदान सो मैदान वणंदो लाहौर जो बुजुर्ग मियां मीर रहमतुल्लाह अलैह तासु हिकिड़ो ईरान मां शियो पढ़ी आयो साईं वटि आयो साईं जो ॿ किताब पढ़ी आई ईरान मां साईं जो मुजतहिद जी आज़िम मुजतहिद आहिनि जो साईं जो पोइ मूंखे इमाम हुसैन जे मज़ार जो शान त ॿुधा इमाम हुसैन जे मज़ार जो शान छा आहे चईं इमाम हुसैन जे मज़ार जो शान इहो आहे जो 30 मील हिकिड़े पासे 30 मील ॿिए पासे 30 मील टे पासे 30 मील चौथे पासे जेके बि पूजन ओए सभई जन्नत असी जुंदा हासिल मियां मीर जो सुभान अल्लाह माशाअल्लाह आमन्ना सदकना असा मन्यूसी असा ईमान ना दो अच्छा साईं पियो चेस हां इमाम हुसैन जी मज़ार जो शान यो जो सॼे पासे खबे पासे साम्हूं पोयां जेके बि 30 मीलन ते पूजन ओए जन्नती जी हासी ओए जन्नती ऐं जो पोइ भला इमाम हुसैन जो शान मथे या नबी करीम जो शान मथे किसी नबी करीम जो शान मथे साईं जो जॾहिं इमाम हुसैन जे मज़ार जे तरफ छुपल 30 मीलन ताईं जन्नती आहिनि त जेके सरकार जे बाग़ में अबू बकर उमर सुबह पिया आहिनि उन्हनि जो बि मक़ाम हूंदो या कोन हूंदो उन्हनि जो अज़मत
इदरीस गाइण खा करुआ हिल मलायो जन सोवा मैदान सो मैदान दुआ हजरत अबू बकर सिद्दीक नबी करीम जो प्यारो खलीफो सभी खलीफन में सभी सहाबन में बल्कि अंबिया का बाद में सबनी बशरन में अफजल हजरत अबू बकर सिद्दीक अञा कलमो न पढ़ियो हुई ईमान आंदो हुई शाम मुल्क में वियो शाम जे मुल्क में जाग जा हजरत अबू बकर सिद्दीक एकड़ो ख्वाब लधो जे वियो ख्वाब ॾिठुम आसमान मां सिज ऐं चंड मुंहिंजी झोलीअ में लही आया हथ पियो हणा सिज चंड खे ख्वाब लही बस हिकिड़े ईसाई राहिब वटि वियुसि चयोमांसि राति ख्वाब ॾिठो अथम कहिड़ो ख्वाब ॾिठो अथई मां जो ख्वाब ॾिठो अथई आसमान खां सिज ऐं चंड मुंहिंजे झोलीअ में लही आया ईसाई वियो चई किथां जो आहीं मके जो आहियां कहिड़े कबीले जो आहीं बनु हाशिम जो आहियां मक्की में रहंदो ही आसे मक्की में रहंदो आहियां जेतो अन करीब नबी आखिर ज़मान वेठो मोहम्मद पंहिंजे नबूवत जो ऐलान फरमाई तो ओ तुंहिंजे हज में आराम कंदो तोखे ईमान जी दौलत नसीब थींदी ठीक आहे इंतजार में आ जरा मदीने जे मीर सुणे नबी करीम पंहिंजे नबूवत जो ऐलान फरमायो मां अल्लाह जो नबी आया अबू बकर सिद्दीक के जो दावत ॾिनो अबू बकर पियो चवे सोना नबीयन वटि मौजज़ा हूंदा है अवां वटि मौजज़ो कहिड़ो आहे साईं फरमाइता ओ सिद्दीक ॿियो कहिड़ो मौजज़ो ॿुधाए शाम मुल्क में जेको ख्वाब ॾिठी इहो त मूं मदीने जे अमीर जो मौजज़ो हुयो नबी करीम जी सहाबन जो शान मक़ाम ऐं जे करे अॼु को मीरासी भंगोड़ो शराबी ज़ानी बेनमाज़ी सरकार के सहाबन के गाइंदे इशारतन दे या सराहतन दे तो उन जी औकण सां छा थी अल्लामा इब्न जुज़ी थो लिखे हिकिड़े त हज़रत अली से दुआ घुरी अल्लाहुम्मा अस्लिहना बिमा अस्लहत बिहिल खुलफा राशिदीन अल महदीयीन मौला असांजी इस्लाह ईअं कर जीअं तो नबी करीम जे ख़लीफ़नि जी इस्लाह कई कुरैश मां हिकिड़ो हमरा आयो साईं ये ख़लीफ़ा कहिड़ा जिन जहिड़ी जिन जी दुआ पिया कयो उन्हनि जहिड़ी इस्लाह जी हज़रत अली से पंहिंजूं अखियूं झुकायूं अखियुनि मां नीर वहिया फरमायो हुमा हबीबाय व अम्माक ए ॿई मुंहिंजा महबूब आहिनि तुंहिंजा चाचा आहिनि अबू बकर व उमर हिकिड़ो अबू बकर सिद्दीक ॿियो उमर फारूक हे नबी करीम जा गुलाम अल्लाह ताला असां खे या गुलामी नसीब थी आले सुन्नत व जमात वारा हजरत मौलाना अहमद रज़ा खान साहब फाज़िली बरेलवी रहमहुल्लाह ॾाढी प्यारी ॻाल्हि कई फरमाए थो अहले सुन्नत काहे बेड़ा पार असहाबे हुजूर सुभान अल्लाह जो तो तकड़ो छड़िया अहले सुन्नत काहे बेड़ा पार असहाबे हुजूर अहले सुन्नत काहे बेड़ा पार असहाबे हुजूर अरे नज्म है और नाव है इतरत रसूलुल्लाह की अरे अर्श हक है मसनदे रफ़अत रसूलुल्लाह की अरे हशर में सुनी खुदा जो वास्ते जाग जा हशर में सब देखेंगे इज्जत रसूल सल्लल्लाहु अलैहि
सा बड़ साईं नजर फरमाई दे बेड़ा पार सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इतने मुखे एक गाल तवज्जो तो याद आई हजरत किबला साईं मशहूरी शरीफ वाला रहमतुल्लाह उन पे ये तकरीर में फरमाई आयत करीमा वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊ फस्तगफिरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। मुझे हबीब जन पंहिंजे जानन ते जुल्म कयो गुनाहगार सख्त कोई केॾे वञनि वरी तुंहिंजे दरबार में अचनि की झुकाए नीर बहाए अल्लाह का माफी वठन तुम उन्हनि जी सिफारिश फरमाए तुम उन्हनि जे लाइ बख़्शिश तलब करी अल्लाह के तौबा क़बूलींदड़ रहम कंदड़ लहंदा। साईं बादशाह फरमाए मशहूरी शरीफ बारे तबा हाणे अल्लाह ताला तो चवे जे करे के माण्हू पंहिंजी जान ते ज़ुल्म कयो आहे त पोइ उहो वञे मदीने पर हिकिड़ो माण्हू त अहिड़ो आहे जंहिंखे सांगर जेतिरो बि किरायो कोन्हे एकड़ो माण्हू त अहिड़ो आहे जेके त कराची जेतिरा पैसा न आहिनि एकड़ो माण्हू अहिड़ो आहे जेके हैदराबाद जेतिरो बि किरायो न आहे उहो छा करे अल्लाह बारे ॾाढी प्यारी ॻाल्हि कई फरमाई त सुना है रहते हैं आका फकत मदीने में माण्हू चवंदा साईं सिर्फ मदीने में अचे थो न सुना है रहते हैं आका फकत मदीने में सुना है रहती है आका फकत मदीने में अरे गलत है रहते हैं वो आशिकों के सीने में। हैदराबाद फरमाई तो सुना है रहते हैं आईने में तीसरे रोजे वारन जा गुलाम हो तई रुगी जिक्र करे कंध झुकाए वेंदो इंशाअल्लाह जिक्र जी भी मेहरबानी जीवन जवे जो चंदो जो उनके जिक्र की महफिल सजाए बैठे हैं वो अपने दिलों को मदीना बनाए बैठे हैं। अरे किसी ने आके कहा है गया वसल्लम अलैका या हबीब अल्लाह या उलमा मुराद अल्लाह जमलाइका एक लगातार सरकार जे दरबार में सलात पढ़ण जे लाइ खिदमत करण जे लाइ हाज़िर ॾींदा आहिनि या उलमा मुराद वलियन जी जमात अल्लाह ताला तो फरमाए वल मुरसलात उर्फा कसम थो खम वलिय जे लागी त मोकिलियल जमात जो जो त नबी करीम जे ज़ात ताईं आदम खां वठी ईसा ताईं सवाल कनो पेश नबी आया तुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात नबूवत जो सिलसिलो खत्म आका जी ज़ात बाबरकात का बाद में को नबी न आयो आई न ईंदो। हजरत अब्दुल्लाह बिन हुज़ाफा नबी करीम जो सहाबी हिकड़े दफे ईसाई बादशाह चुत अब्दुल्ला ईसाई थी ईसाई माल मिल्कियत मिलंदी थी माल मिल्कियत के मां छा कंदुसि मां ईसाई कोन थींदुसि मां नबी करीम जी नाम न छॾींदुसि। पित्तल जो हिकिड़ो गाबो गरम करे पित्तल जो हिकिड़े माण्हू खे उन गाबे में अंदर विधई सॼो वीचारो सड़ी खाक बणिजी वियो जंहिंजे ईसाई न थींदे त जे इनखे सारियो थम तोखे बि ईअं साड़ींदो साईं। अब्दुल्ला जो सिंह छा बि करीं पर मां नबी करीम जी नाम न छॾींदुसि वठियो पिया ईंदे ईंदे हज़रत अब्दुल्ला जी अखियुनि में पाणी अची वियो। चौकीदार या जेके हुन बादशाह जा चेला चमचा उहे पिया चवनि साईं अब्दुल्ला लॻे थो डिॼी वियो आहे। अब्दुल्ला रोए पियो बादशाह चयो त अब्दुल्ला खे मुड़े वठी अचो। अब्दुल्ला रोई थो
ख़ैमो आथो जान वञण जो डप सही न सही छा जे करे पियो रोई जे तो सही रोआ इन जे करे थो हीअ त हिकिड़ी जान पर जेतिरा मुंहिंजे मथे में वार एतिरियूं जानियूं हुजनि एतिरियूं जानियूं बि मां मदीने जे मीर जे नाले तां कुर्बान करे छॾियां ए बसी मुजाहिद ए दीन जा खातम तोखे शल लकीर पासो ॾे तूं उन्हनि जे पोइ न लॻो हीअं रोई रोई अर्ज़ कर त हिकिड़ो सिर हबीब खे ॾींदे लॼ मराम सुभान अल्लाह फरमाए तो हिकिड़ो सिर हबीब खे ॾींदे लॼ मराम हुजन सिर रखना वारे आवारिया अरे ताज़ो हज़रत हुसैन जो वाक़ियो गुज़रियो इमाम पंहिंजी जान ॾिनी छाजे करे बातिल सां टकर खाधो छाजे करे पंहिंजे बच्चन खे कुर्बान कयो छाजे करे मां मुहर्रम शरीफ में हिकिड़ो शेर पढ़ियो अॼु दिलि थी चए त तव्हांखे ॿुधाए छॾियां हथ मथे खणी अचो त पोइ ॿुधायां शायर उनखे थो चए जिन खे इमाम पाक सां हसद जिन खे इमाम पाक सां साड़ असांजा त आलम ॾिसो त तव्हांजे साईं क़िबला मुफ्ती नूर नबी जी सदारत में साईं मुफ्ती हक नबी जी में हर साल ॾहीं ते इमाम पाक जी यादि में जलसो थो थिए अब आया मोहब्बत जी निशानी आहे न त ॾहीं जे ॾींहुं ख़तीबनि खे जलसा बि खणा सम्झो था पाण माल बि खणूं पर न इहो मोहब्बत आहे हज़रत हुसैन सां शायर भी तो चले तो ये तेरे दिल में कैसी गिरह पड़ी तुझे उससे इतना असद है कैसा जो नबी के आँख का नूर है जो अली के दिल का करार है मुखे अजा समझ में कोन थो अचे कभी पूछ अपने ज़मीर से कभी देख अपने खमीर में जाग जा सुन्नी जो मिट गया वो यजीद था अरे जो न मिट सका वो हुसैन है असांजी इमाम सां मोहब्बत असांजो प्यार असांजी उल्फत पर हकीकत में हिकड़ा अहिड़ा बदबख्त हाणे नौशहरे में छा कयूं इमाम अली असगर जा बूटा ठाहे करे उन्हनि खे तीर पिया हणनि उन्हनि खे भाला पिया हणनि मां चयो तव्हांखे शर्म न आयो लिंग बि कोन ॾकियल तव्हीं छाजा हुसैनी आहियो हुसैनी आहिनि त ही हज़रत पीर साईं रोज़े वारनि जी जमात हुसैनी आहिनि जिनके दिल में इमाम हुसैन जी मोहब्बत आई हथ में अल्लाह जी कुरान जी लोलियूं लॻियूं पयूं अल्लाह ताला असां तव्हांखे इमाम सां मोहब्बत ॾिनी बातिल सां इमाम टकरायो आहे अल्लाह ताला जे महबूब जा ग़ुलाम वल मुरसलात उर्फन हिकिड़ी मुराद इहा आहे त वलियन जूं लाॻीटियूं जेके जमातूं ईंदियूं क़यामत ताईं छो त नबी करीम जे मथां नबूवत जो सिलसिलो ख़तम साईं फरमाइनि था अल उलमाउ वरसतुल अंबिया व इन्नल अंबिया लम युवरिसू दीनारम वला दिरहमन औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आलिम दीन जा वारिस आहिनि नबियन वरसे में दीनार कोन छॾिया दिरहम कोन छॾिया माल मिल्कत कोन छॾी इल्म वरसे में छॾियो ऐं रब्बानी आलिम नबीअ जा वारिस आहिनि हजरत ख्वाजा अबुल हसन खरकानी चओ सुभान अल्लाह रहमतुल्लाह अलैह हिकिड़े दफ़े संदन ख़िदमत में हिकिड़ो शागिर्द आयो अचे अर्ज़ कई साईं मूंखे हदीस पढ़ायो साईं ठीकु आहे बिस्मिल्लाह चईसीं तव्हां भला कंहिं वटि हदीस पढ़ियाओ साईं चयो मां नबी साईं वटि पढ़ियो शागिर्द वरी शकी बडर मोल वटि जो पढ़ियो दिल में दिल चले साईं जे नबी करीम जे दरमियान हेतिरो वक़्तु केतिरो थी सके जो
जो ही साईं नबी करीम वट हदीस पढ़ी सुभान अल्लाह। रात जो सुतो ख्वाब में साईं ज़ियारत कराई फरमाया सच तुझे बाकी मोट पड़ियो हाणे सुबह जो टाइम थियो शागिर्द किताब खणी आयो किताब थी उस्ताद तकरीर कंदे कंदे ख्वाजा साहब फरमाइन हे नबी करीम जी हदीस कानी हे नबी करीम कौन चयो किसी किताब में लिखी पईया पर फरमाया तुझी नजर किताब ते आ मुझी नजर मदीने जे वीर जे चेहरे ते आ दुआ कर तो के मुखे भी ज़ियारत थी पूछे जब मुझे महबूब जो मट मिसल कोला जे न थई पक भला पेश कर सुभान मुझे महबूब जो मट मिसल कोला जे न थई पक भला पेश कर सुहणे नगदार निर्मल नबीउल हुदा जहड़ो बियो मुस्तफा पेश कर किसी नबी से जो शान केड़ो मुजड़ो नबी फरमाए थे झुकी बनन सजदा कया जे शाम प्या जानवर जे अग्या आखिर ते जाग जा पहिरी तो रोजो भंजा में जे चवी थो तो जेड़ो आहे नबी तू अहड़ी दुआ पेश कर पे हारे हे मुझे वाल साहब साईं के दुआ के अल्लाह खिजरी हयाती देस जद साईं थी सरकार जे दर अग्या मिठे महबूब हे मुनावर अग्या ठोकरिया अर्ज इदरीस जैथो पिली चाख पइए कदा पेश कर सुभान असा जे नबी खां बाद में बियो नबी नहीं यो सजो ईमान कज़ाब इंदा दज्जाल इंदा सरकार खां बाद में बियो नबी नहीं बाकी आलम रब्बानी इंदा आलमन जी खिदमत करी खास करी मदरसन जी जो तो मदरसे जी खिदमत असा या एडी मशीन जी आज था आलम तैयार था तार जी तो खुशकिस्मती आ जो हेड़ा रब्बानी आलम तह जी पारे में हन सुल्तानुल वाइजीन मुफ्ती अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह जे जी हस्ती रुगी आलम पर बाद वफात कई मानन के बिशारतों ए ख्वाबन जे जरिए अन्या बेड़ो सुलसुलो हले पियो जो मानन के मालूम थियो त ये शख्सियत का शख्सियत हुई जे जो असा कदर न कयो असा कमा हकू कदर जे करण खबे हा असा त ये समझो बा मुफ्ती साहब फतवा दींदड़ा खतीब आलम सुल्तान वाइजीन पर अल्लाह जे हिन आलम जे मथा एरी मेहरबानी जो रुगी आलम पर वक्त जो कामिल वली भी हुयो ऐ वली एड़ो ता है जो अज ताई मजार जे मथो वंड अल्लाह जे कुरान जो लोली पई वल ये आलम वली ना अंत मुज़क्किर बनी मदीने वाले साईं जे दीन जा आलम जन नबी करीम जे दीन जी गुलामी दी उनन जे मदरसे जी खिदमत करी एकड़ो फकीर हुंदो बेचारो मदरसे जी खिदमत करे ऐ मदरसे जा तालिब हरकती वरी चन सा जो गड एकड़े दफे बुधई मदरसे जा तालिब पे चनो सा जो गड अची दिल में सोचिन बगण एडी खिदमत कया नहीं मुखे वरी गड पे चवन हाने मां खिदमत कोन कंदो सुतो ख्वाब में जैसे महशर जो मैदान कायम अल्लाह जी तरफा ऐलान थियो तो मदरसे जा तालिब हलो जन्नत हिन जे मदरसे जा तालिब तैयार थिया हुनन चो मां 80 तेसी जन्नत में न वेंदासीं जे सीधे असांजो गॾ जन्नत में न हले असां वारी गॾ के वठी जन्नत में हल
इन दिल में सोचो सुभान अल्लाह वडी मेहरबानी सुबह जो टाइम ते आयो माफी बताई अब मुके माफ कयो मां हाने जिब चो गदह चो छाम चो मां तहां जी खिदमत कंदो दीन जी मदरसन जी आलमन जी खिदमत कवी इंशाअल्लाह बेड़ा पार वलियन जो सिलसिलो हलंदो रहंदो अचो त उन वली जो जिक्र कयूं जे जो नालो वा सैयद अब्दुल कादिर जीलानी कुतुबे रब्बानी महबूबे सुभानी शहबाज मकानी बाजतुल असरार में आलम सदूरो तो लिखे एकड़े शख्स चयो मुझी दिल में ख्वाहिश पैदा थी मां दिसा बादशाह पीर कीअं थो रब जी इबादत करे मां बि बादशाह पीर वांगुरु रब जी इबादत कयां रात जो टाइम थियो ते तो मां संदन हुजरे में एकड़े कुंड में लिकी वेही रहस दिल में सोचम दिसा त कीअं थो रात गुजारे और पंहिंजी हुजरे शरीफ में इशा जी नमाज पढ़ी आया हुजरे में अजी करे बरकातूं नजरियूं पढ़ियो वेही रहा थोड़ी देर का बाद में जो निहारिया सोने अब्दुल कादिर जीलानी जो जिस्म केडी मल थुल्लो बनजी वने केडी मल सनू बनजी वने वरी मां डिठो पाछा पीर मुझे नजरुन का गायब थी गया आसमान ने पिया वञण आसमान ने भी देवी दे नजरुन का हटी गया वरी मोटी आया सजी रात रब जी इबादत में गुजारियो सुबह जो टाइम थियो फजर जी नमाज जमात सा पढ़ाए पाण पंहिंजी हवेली मुबारक ते आया उते अची करे पंहिंजे घर वारन सां सुठे नमूने सां पेश थिया पंहिंजे घर वारन के सामान जे लाइ ॿाहिरि तशरीफ़ अची आया पर मैं तो बाज़ार में जो ॾिसूं त नंढड़ा नंढड़ा ॿार अब्दुल कादिर जीलानी जे इंतज़ार में बीठा आहिनि पाण बाज़ार मां उन्हनि जे लाइ शयूं वरितियूं अथनि नंढनि ॿारनि खे ॾिनियूं अथनि जमात वारनि हथ चुमिया घर में सामान पहुचाए फजर जी नमाज खां ज़ोहर जी नमाज ताईं ज़ोहर जी नमाज खां असर जी नमाज ताईं असर जी नमाज खां मगरिब जी नमाज ताईं मगरिब जी नमाज खां इशा जी नमाज ताईं पाण नबी करीम जे दीन जो दर्स ॾिनो वरी इशा खां पोइ कमरे में हलिया विया जे तो खुदा जो कसम मां हैरान आहियां त बादशाह पीर सुम्हे केॾी महिल थो ईअं पियो लॻे ॼण रात ऐं ॾींहुं अल्लाह जो कामिल वली ज़िक्र ऐं फ़िक्र में गुज़ारींदो आहे तुझे मुझे ला सबक माई को पंहिंजी जिंदगी अल्लाह जे इबादत में गुजारियो अल्लाह के राज़ी बनाइण में गुजारियो सुभान अल्लाह मौलाना फैज़ अहमद अवैसी जेको हदाय के बख्शिश जो शायर लिखियो अथसि उन में लिखी त रंजीत सिंह जे ज़माने में रंजीत सिंह वॾो हिंदुनि जो बादशाह हो उन जे वक्त में लाहौर जे शहर में बघर रहा ऐं शहरनि में तई समायो त घर घटीअ में हिक ॿिए जे साम्हूं हूंदा बघर रहा हिकिड़ो घर हो मुस्लमान जो हिकिड़ो घर हिंदूअ जो उन हिंदूअ जी जेका घरवारी हुई हसीन हुई मुसलमान वरी जेॾी महिल तेॾी महिल जे हिंदू जी माई खे निहारे माई पंहिंजे मुड़ुस खे चयो त लॻे थो मुसलमान खे पेट में सूर मेहरबानी कर मूंखे हितां वठी हल माइटनि में छॾे आ तूं कम कार ते थो वञी केॾी महिल अंदरि न अची वञी हिंदू पंहिंजे माईअ खे वठी पेके वठियो पियो वञे माइटनि में मुसलमान आयो पुछी बाबा हिंदू केॾे वियो चयोसि घर वारी वठियो वञे पियो मुसलमान घोड़े ते चढ़ियो तलवार हथ में खणी उन हिंदूअ जे पोयां निकिरी पियो रस्ते में मथां अचे पोतो हिंदूअ खे पियो चवे किरे थो वञी माइटनि में थो वञां चए थो पंहिंजी माई मूंखे ॾे मां तुंहिंजी माई माइटनि में छॾे अचां दिलि में सोची जंहिंखां भॻो पियो वञा उहो ई ॻिचीअ में पइजी वियो हाणे छा कयां चए थो माई कोन ॾींदो माए बाक़ी हिकिड़ी शर्त ते तोखे माई ॾींदुसि ज़ामिन ॾे त माई ॾियां हिंदू पियो चवे मुसलमान खे ज़ामिन ॾे त माई ॾियां मुसलमान पियो चए हिते जंगल में शींहं कुता रिछ बगड़ केरु तोखे ज़ामिन
सामने न्या ये तो तहा मुसलमान जो पीर हजरत अब्दुल कादिर जीलानी मुके सामने लिए वो तो के पंजी माई थोलिया मुसलमान सोचो पाचा पीर के 500 साल गुजरी चुका है 400 साल 500 साल 700 साल माई वठी वन्या सामने अब्दुल कादिर जीलानी सामने ये तो माई के मथे बिहारी तलवार हथ में खड़ी उन हिंदुआ के मारी छड़ी हिंदू मरी वियो वा माई पंजे वर सां गरजी वने पे रस्ते में वींदे वींदे जरे सजे निहारे जरे खब्बे निहारे जरे अॻिते निहारे जरे पोइते निहारे जे पीर मुझा बादशाह आदला दरगाह जा खावंद जा खलील असनीणी आहिया बाहर बील वसील दाता मुझे दिल के दे दिलासा दलील जिल्लत कयुस जलील रस बादशाह बगदाद सुभान अल्लाह निहारे वरी खब्बे निहारे हिंद मुसलमान पियो चे काडे थी निहारी हाने मां तो सा शादी कंदुस मां तो सा निकाह कंदुस केडे पी निहारी जेती हेडे होडे मुर्स के थी गोली चा जेती ल मुर्स के का थी गोलिया जामन के पई गोलिया अन्या मुजो जामन अब्दुल कादिर जीलानी कोन आयो आ फरमाया थी थोड़ी देर का बाद में हिय जो नजर कया ब घोड़े सवार प्या चन अरबी लिबास पातला जे पियो माया अब्दुल कादिर जीलानी अरे तो के शर्म कोन आयो मुखे जामन करे माई खणी तो वनी तलवार हथ में खणी और मैं था के सास में तो के मां मारिया तो बाचा पीरे तलवार जो है ओ मुसलमान पट ते करियो हिंदू जी माई पे चवे सोना हाने मेहरबानी कई दी थई पर फरमाइन था जमानत त पूरी थी वई तो के बचाए त विदुम येती सही जामन नहीं त कम पूरो करे वने पोते मुझे वर जो लाश पियोवा उन वर जे लाश के केर जेरो कंदो हजरत अब्दुल कादिर फरमाइंदा हलिया पर मथा अची इशारो करे दुआ था फरमाइन ओ हिंदू थी भी ये तो ओ सुना हाने देर न कर कलमू पढ़ा त मां तुझे नबी ला इलाहा दोस्त मुकदम नवर दिया दस्तगीर जी अब पीर सही पागा रो कादरिया चलो ना सुभान अल्लाह पीर सही रोजे वारो कादरियत जो सीनता कादरियत जो सिंगार ये बर्रे सगीर जे अंदर धर्म में जंगल में परपटन नहीं धर्म जे अंदर वे ला इलाहा इल्लल्लाह जो जरमु हणायो ओ बाजा पीर जो फेजा तू कादरिया ही मब कादरिया है हजरत मौलाना अजहर किबला मुफ्ती नूर नबी कादरिया है आज कजी पढ़ाया जा दोस्त मुकदम नवर दिया दस्तगीर जी पीरन जे उन पीर जी मुर्शिद मुहियो दीन मीर जी दोस्त मुकदम नवर दिया दस्तगीर जी असब नसब मिया मथे उनके बियो पहुंचे किथे असली हुसैन वीर जी हाथ में देखने चलाना जा बच्चा असली हुसैन वीर जी दोस्त मुकदम नवर दिया दस्तगीर जी दाहिरी दा जमिया अथस आमन पी रुतबे पुलिस दाहिरी दा जमिया अथस आमन पी रुतबे पुलिस जलजो जंजीर जी दोस्त मुकदम नवर दिया दस्तगीर जी साईं इदरीस वली ई वाहवा मदद कंदो लिल्लाह या दुखन भरे दिलगीर जी आखिर में तूने दोस्त मुकदम नवर दिया दस्तगीर जी उन जो मुरीद ना सब सी उन जा उलमा है हाँ सही साईं मुफ्ती अल्लाह बराए जी फरमाइश है वरी पढ़ो हाँ बजे भला कुछ टेकड़ी सुभान अल्लाह जी ॾियारियो त वरी पढ़ो
ॾाढो सुठो शेर आहे पर तसव्वुर सां इंशाअल्लाह पढ़ंदो त करम थींदो। दोस्त मुतदामन वरतिया दस्तगीर जी पीरन जे उन पीर 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 जी दोस्त मुतदामन वरतिया दस्तगीर जी ताहिरी दा जमिया अथस। सुभान अल्लाह। बाबा जो मुझो एक्सीडेंट थियो 1992 हो शायद 99 वो साईं के नवाबशाह में खड़ी आया। नवाबशाह जो मौली साहब के खड़ो लंडन खड़ो या अमेरिका खड़ो ये टंग जेका है 60 ॾींहं थी वई आहे या सॼी टुटल आहे न सेट थी पोइ साईं चयो मूंखे वरी कराची में खणी आया पोइ मां रोआं पियो त हाणे जेको दीन जी ख़िदमत करण वारो माण्हू हलण फिरण वारो जो वेही वञे रोई पियो रात जो रोई खुदा जो कसम ख्वाब में ॾिठुमि सैयदना अब्दुल कादिर जीलानी आया ऐं मुझे ये टंग ते हथ हणी पर मौलाना साहब घबरायो न सैयद जो हथ लॻो सही बेड़ा पार सही सुबुह जो डॉक्टर हो सैयद मोहम्मद अली शाह जेको रांदियुनि जो वज़ीर रहियो हाणे गुज़ारे वियो आहे उन सुबुह जे टाइम ते अची करे मुझे टंग ते हथ हणी चयो मौलाना साहब घबराए नहीं सैयद का हाथ लगा है इंशाअल्लाह काम हो जाएगा। साईं जो त उन मेहरबानी खां बाद में कुरान जो तफसीर पो लिखो थम ऐं कई किताब बाद में लिखम या सब मेहरबानी बेके जी ना है या मेहरबानी है त बगदाद वाले साईं हजरत अब्दुल कादिर जीलानी की मेहरबानी दादरी दा जमलिया अथस आमन पी रतने पुलस जाइनजू रज़जीर जी दोस्त मुतदामन वरतिया दस्तगीर साईं इतरी सवली वाह वाह मदद कंदो लिल्लाह या दुखन भरे दिलगीर जी हाणे गाना जे बच्चे वांगुर चो दोस्त मुतदामन वरतिया दस्तगीर जी ऐं कतरी पक्का सुन्नी ऐं हर सुन्नी सां मोहब्बत रखण वारा असांजे दायरनि में हिते हाफ़िज़ लाल खान दायरी वारनि जी ॻोठ साईं पीर साईं आया पोइ साईं बाबा चयो त असीं उते बीठा हुआसीं जमात जो बीठी त असीं बीठा हुआसीं पोइ साईं जन जीप मां लथा सभिनि खे सलाम करे अॻिते विया अॻिते वञी वरी पोइते मोटिया पोइते वरी मूंखे अची हथु ॾिनो हथु ॾेई बदर साहब किथां हलनि दीन जो कमु किथो हले कीअं पियो कमु हले किथे किथे जलसनि ते वेंदा आहियो साईं चयो मां हैरान आहियां त हज़रत पीर साईं जी सुञाणप नज़र जो परे खां हज़ारे जमात जे अंदर मुश्किल से जी आलमन जी ख्याल करे मुखां जे हाल अहवाल वरतूं ऐं ख़ुदा जो कसम सुन्नियुनि जो कंद मथे इन एतबार सां कयूं जो पाण कटरे पका सुन्नी हिकिड़े गंबट जे शाह साहब साईं खे चयो साईं तव्हांजे भला दरगाह ते अलम हलणो खपे छो त अलम अहल बेतन जा नाला हूंदा अलम हणो त तव्हांजी दरगाह सैयदन जी दरगाह अलम हलणो खपे। हज़रत पीर साईं शाह मर्दा शाह रहमतुल्लाह अलैह जवाब ॾिनो त जे मुंहिंजे नाने नबी करीम जे शरीयत में जायज़ हुजे हां त तही काठ जो अलम था हणो मां शाह मर्दा शाह सोन जो अलम हणा हां पर मुंहिंजे नबी जे शरीयत में जायज़ न आहे ते करे हलंदो सको इन मर्द मुजाहिद जो दीन जी ला खिदमत अज सॼी दुनिया पीर साईं खे याद करे बाबा चवंदा हज़रत पीर साईं वा पारस माना जेको पत्थर खे लगे पत्थर खे सोन बनाए छड़े कदर साईं जो असां का जेकर रहिजी वयूं ॻाल्हियूं न त वञूं हा तेज हासिल कयूं हा पाण मेहरबान हा उन रोज़े वारे जा फर्ज़ंद जे बारे में बाबा साईं जी हिकिड़ी मनक़बत तव्हां खे ॿुधायां पोइ दुआ साईं फरमाईंदा तकरीर फरमाईंदा त रोज़े धणीअ जी रमज़मे जो थियो फना सो फकीर कंठन वारो न बुढ़न वारो न भंग वारो न शराब वारो न डंडे कंडे वारो न ए फकीर किथे जा ए त ठग हन ए त शैतान जा एजेंट हन ए रसूलुल्लाह जे दीन जी दुश्मनी कंदड़ हन ए फकीर कोन थई ये तोखे फकीरी चाचड़ी आ त उन जे अंदर जा
जंहिंजे अंदर हज़रत रोज़े वारे जी मोहब्बत आ जेके रात ई नहीं है ला इलाहा इल्लल्लाह जी ज़रबूं हणी मिठे मोहम्मद खे राज़ी बनाए इहो ठगवा इहो फ़कीर किथे थियो साईं मुफ्ती अला बरायो दामत बरकातुल्लाह अलैहि सगर जलाली में जी तंबीह कई त ए फ़कीर न है ए जेके जनन प्याला था पुरकन महबूब था मुरकन कंजर था कुरकन जण पिड़न जी था पियो ओ मुझे वाल साहब साईं चए बाबा असां जे पी जी कोंदा पियो पर जे कांच लयो थी वञे त केर संभाले पंहिंजी कांच त काबू कयो न फ़कीर ए कोने जन कांचू लही वञन फ़कीर हे न रोज़े धणीअ जी रमज़मे जो थियो फना सु फ़कीर उनखे लगा परवाना जे जो ही प्यारो पीरवा साईं मुफ्ती साहब हींअर ॿुधायो पिए देखो साईं मुफ्ती सुल्तानुल वाइज़ीन रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो ख़ासि दोस्त पोइ वफ़ात जे टाइम ते गुज़ारे वियो पोइ वरी ख़्वाब में उनजे पुट उनखे ॾिठो पोइ ख़्वाब में जो ॾिठईंसि त पुछींसि बाबा सकरात जी तकलीफ़ चई बाबा सकरात जी तकलीफ़ ॾाढी आहे तमामु सख़्तु तकलीफ़ आहे फरमायो बाबा पोइ तव्हां पंहिंजो हाल वाल ॾियो फरमायो जॾहिं मां गुज़ारण जो टाइम थियो मुंहिंजो त शैतान अची बीठो मूंखे चई त कलमो न पढ़ कलमो न पढ़ मुमकिन हो जो मां हुनजे मकर में जी वञा ऐं न पढ़ी सघां पर हीअं जो निहारियुमि त सॼे पासे खां गौसे आज़म कुतुबे आलम महबूबे सुभानी बीठा आहिनि ऐं हीअं खॿे पासे खां पीर साईं रोज़े वारा बीठा आहिनि ऐं हिक ॿिए ॾे निहारियो चवनि पिया ला इलाहा इल्लल्लाह 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 उन जो रोज़े वारे साईं ॼण पंहिंजे मुरीद खे संभालियो फरमायो त घबरा न मन जे टाइम ते शैतान लोॾा ॾींदो त छा कंदो जंहिंजो अहिड़ो पीर हूंदो तंहिंखे का परवाह न आहे तंहिंखे इंशाअल्लाह कलमे ते मौत ईंदो पोइ तॾहिं चवंदासीं रोज़े धणीअ जी रमज़मे जो थियो फना सु फ़कीर उनखे लगा परवाह जंहिं जो ही प्यारो पीर पट धणीअ जो प्यारो पुट मोहम्मद राशिद नालो संदसि मोहम्मद राशिद नालो संदसि पीउ थियो शहीद त पुट नबी ये आशिकन जो अमीर इंशाअल्लाह हिन जमात खे क़यामत ते लहर लुदो यार मौजूदा पीर साईं सजी हथ मुबारक खे खणनि था त लिखियो पियो अल्लाह इल्माई मालूम कयो हिननि जे वजूद में रसूलुल्लाह जो त खून आहे पर हिननि जे रगुनि जे अंदरि अल्लाह जो ज़िक्र समाए हैरान की जी मुखालिफ मनी था माशाअल्लाह ॾिसूं था साईं जन हथ मथे था खणनि लिखियो पियो अल्लाह ये हज़रत पीर साईं रोज़े वारा जी संदन मथा नज़र आ दुआ कयो अल्लाह से मौजूदा पीर साईं जन खे खिज़री हयाती अता फरमाए संदन दरगाह जो मदरसे शरीफ जो आस्तानी शरीफ जो संदन शाखुन जो अल्लाह ताला खैर फरमाए रब करीम इन फ़कीर जी हाज़री कबूल करे चंद मारूज़ात फूटा फूटा अल्फाज अर्ज़ कया अथमि अल्लाह ताला शल कबूल फरमाए मु मिस्कीन खां जेकॾहिं ख़ता ग़लती थी वई हुजे अल्लाह माफ़ फरमाए व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह।